नाज़रीन हमारी सिरहायो खबरचार न्यूज़ आयशा हैदर रिपोर्ट यूसुफ रिंच मुताबिक नाज़रीन अगुड़े सदर आसिफ अली ज़रदारी जी ख़ास हिदायतुनि ते शहर नवाबशाह जे शहरनि जी जान माल जी हिफ़ाज़त ऐं शहर में वधंदड़ बदमनी खे बिजो ॾियण लाइ सेफ सिटी अहम मनसूबो क़ाइमु कयो वियो आहे। सेफ सिटी जो ही मनसूबो 28 करोड़ जी लागत सां जोड़ियो वियो आहे, जंहिंजो इफ़्तिताह MPA हाजी अली हसन ज़रदारी, DIG ख़ादिम रहंद SSP शहीद बेनज़ीराबाद अमीर सऊद मंगसी रिबन काटे कयो। मनसूबे जे पहिरें मरहले में 250 कैमराऊं लगायूं वियूं आहिनि, जेके शहर जे दाख़िले ऐं ख़ारिजी रस्तनि, कारोबारी मर्कज़नि, अहम इमारतनि ऐं इदारनि जी निगरानी कंदियूं। CCTV कंट्रोल रूम पुलिस लाइन में क़ाइमु कयो वियो आहे। पुलिस जी मदद थींदी। सेफ सिटी जे हिन इफ़्तिताही तक़रीब में MPA हाजी अली हसन ज़रदारी, DIG ख़ादिम हुसैन रहंद, SSP मीर सऊद मंगसी, CIA इंचार्ज मुबीन परहाड़ ऐं वॾे तादाद में पुलिस एहलकार मौजूद हुआ। वधीक तफ़सील मालूम कयूं था खबरचार जे सीनियर नुमाइंदे यूसुफ रिंच सां। जी यूसुफ, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, इन सिलसिले में सदर आसिफ अली ज़रदारी की खास हिदायतन के शहर नवाबशाह के शहर की जान माल की हिफाजत लाइ शहर में वधंदड़ बदअमनी के बंजो ॾियण लाइ सेफ सिटी अहम मनसूबो कायम किया वियो। सेफ सिटी जो ही मनसूबो 2.5 करोड़ की लागत से जोड़ियो वियो आहे। मनसूबे के पहिरें मरहले में 250 कैमराऊं लगाई वियूं आहिनि, जेके शहर के दाख़िली, खादी रस्तनि ऐं कारोबारी मर्कज़नि, अहम इमारतनि, इदारनि जी निगरानी कंदियूं। CCTV कंट्रोल रूम पुलिस लाइन में कायम किया वियो, जंहिंजो इफ़्तिताह MPA हाजी अली हसन ज़रदारी, DIG ख़ादिम हुसैन रिंच साहब, SSP अमीर सऊद मंगसी रबन काटे कयो। इन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे MPA अली हसन ज़रदारी चयो त मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे जो हीउ मनसूबो मुकमल थियो आहे। तो आसिफ अली ज़रदारी नवाबशाह जी शहरनि लाइ ख़ासि तोहफ़ो ॾिनो आहे। इन मनसूबे सां शहरनि जी सेफ्टी ऐं सिक्योरिटी थी। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद अमीर हुसैन पवर चयो त बेहतरीन कोशिश आहे, शहर के महफूज़ बनायो वियो आहे। जदीद टेक्नोलॉजी जो दौर आहे। पहिरीं मरहले में स्टेट ऑफ आर्ट कैमराऊं लगाई वियूं आहिनि। SSP शहीद बेनज़ीराबाद अमीर सऊद मंगसी चयो त सुठो प्रोजेक्ट आहे। सियासी अॻवाननि असांजी मदद कई आहे। इहो मनसूबो समूरे ज़िले में लगायो वेंदो। हिन सां पुलिस जी मदद थींदी। सेफ सिटी जी CI इंचार्ज मुबीन परहाड़ ऐं वॾी तइदाद में पुलिस एहलकारनि खां अलावा शेख यासीन सोलंकी भी मौजूद हो। जी यूसुफ, अमां जी मेहरबानी।